छा यार ही लती विझी न गिरी आहे। लतीफ़ साईं अमन प्यार जो दर्स ॾिनो आहे। छा हथियार असांजी मुक़दर आहे, असांजी कल्चर आहे, सखावत आहे साईं। छो बेगुनाह भेणुनि जा घोट ॿाहिरि मारिया वञनि, जीजन वारनि जूं हंजूं खारियूं कयूं वञनि, नंढड़ा ॿार यतीम कया वेंदा आहिनि। अफ़सोस दुनिया काथे वञी पहुती आहे। असां पंहिंजनि खे मारण में पूरा आहियूं। अलाह पाक फरमायो आहे हिकु माण्हू मारियो, हुन मुंहिंजी पूरी इंसानियत खे क़त्ल करे छॾी। वाह मोहम्मद उर्स हुकुम कयो, कहिड़ी सलाह आहे? असांजी सलाह इहा ई आहे त जहिड़ा जहिड़ा आख़िर में वञी ख़ैर, जंहिंमें अलाह बि राज़ी आहे, सुठी ॻाल्हि आहे त ख़ैर थी वञे, उनमें हर दुनिया वारा दोस्त बि ख़ुशि थींदा, उनमें अलाह बि राज़ी आहे। त अलाह करे ख़ैर थी वञे, सुठी ॻाल्हि आहे न, असां बि सोचूं था। नोमाना शर्म नथो अचे वेचारे कैदियुनि ते ज़ुल्म थो करी। वाह साहब वाह, दिल खुश करे छॾे, छो जो तूं जहिड़ा बि ऑनेस्ट ऑफिसर आहे। तबाही मुझे गोतार कंदो हींअर। सलाम दोस्तों, भाइरों, मुझे अजीजो दोस्तों के सलाम। 2014 में मां पंहिंजे भाउ अब्दुल खान खे इलेक्शन में उठायो आहे। कीमती वोट ॾेई मुंहिंजे भाउ खे कामयाब कंदो। पहलू तो सभिनी को मैं दौल खान के तरफ कहे अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह, सदका वञा मैं सुता पियाम, मैं भिरा में कुछ चोरी उठा जाए तो हलो खिदमत कर, आवाम की खिदमत करो। तो तंदे करे मेरे प्यारे भिरा, मैं को तुसा वोट देवो आई मेरे को कामयाब करो। अल्लाह मालिक जेके तुसारे पक्के रोड न, पक्का जेके नालिया आहिनि, तुसारे जेके गटर आहिनि, पाण कढो। उहे सभु पक्के हुजनि, बाक़ी न सीमेंट न बंदर। ऐं ॿी ॻाल्हि जेका हुन लोड शेडिंग का बहरान है, अल्लाह मालिक तुसा में को वोट देवो, उहा हूंदी कान्हे। तुसा में को वोट देवो, इहे जेके थंबे न होसन, जेके ट्रांसफार्मर होसन ही कोन। मेरा तुसाना यो वाइदे एक गुरबत में खत्म करे था। अटा जो कोई मल तुसा को 20 रुपए किलो पिया मिलता है, वो 50 रुपए किलो हूंदो। जेको अटा तुसा को 20 रुपए किलो है, तुसा मुफ्त देता।
हिमल गाल ॿुध असां को ॿिए पासे बि थोरा वर्क करणी है ठीक है जेका असां पोइ हिते देगा पकवाया आहिनि सॼी आवाम को ख़बर आव दोल खान दोल खान हिते ॾाढा आलू वो एकम दार तो जागता पर असांजा छा हाल आहिनि यार कम पियो आहे तव्हां में हुकुम कर तव्हांखे ख़बर आहे त असांजो दुश्मनी पई हले तो कुझु हथियारनि जी ज़रूरत पवंदी अच्छा 2 लख रुपया लॻंदा ठीकु आहे पोइ घर जा ज़ेवर कुझु रखियल आहिनि त विकिणूं था लख रुपया मूंखे पियो आहे 1 लख रुपया तूं मोकिल ₹1 लख तव्हां ॾे मोकिलियूं था सजाद ज़ेवर विकिणण जी काज़ो त न ही वटि मां हथियार खणी आई आहियां तव्हां केरु आहियो मूंखे त हशमत खान जा माण्हू पिया लॻो अदा अहिड़ी ॻाल्हि न आहे असां पंहिंजा आहियूं तव्हांजा मुंहिंजो नालो नूरा आहे मां दरिया खान सां प्यार थी करियां अच्छा त माना तूं मुंहिंजी थियण वारी भाभी आहीं असां यारनि जा यार आहियूं तुंहिंजा पंहिंजा माण्हू आहियूं तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु आयो हिन करे तुंहिंजे लाइ हथियार खणी आहियूं ठीकु आहे भाभी पोइ तव्हांखे इजाज़त आहे अलाह सां ख़ैरु अलाह तव्हांखे पंहिंजा अमान में रखे। सजाद मूंखे हिन बेवतन खां बचाए सजादे तोखे सादा आसमान ते बेगो तूं ज़मीन ते सजादा असां तुंहिंजो मौत बणिजी आया आहियूं मौत सजादे तुंहिंजे असीं खानदान खे ख़तम करे छॾींदासीं मौत मौत तव्हांजो सजाद आहे अगरि हिलाली आहियो त वापसि हलिया वञो न त अव्हां जूं माइरूं अव्हां जे लाशुनि मथां रोईंदियूं सजाद हींअर त मोटी वञूं था पर ॿिए वारे जो ख़ैर न आहे महिरबानी सजाद तो मुंहिंजी इज़त बचाई महिरबानी छा जी इहो त मुंहिंजो फर्ज़ हुयो मुझे हेड़ो यार न मिलंदुई मुझे हेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तू कोशिश करे ॾिस यार तू मुझे हेड़ो यार न मिलंदुई मुझे हेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तू कोशिश करे ॾिस यार तू मुझे हेड़ो यार न मिलंदुई हो हर
वधीक केरु थई हो। हरदम खिलाइण वारो दुखड़ा वधाइण वारो मूंखां वधीक केरु थई हो। मोहब्बती माण्हू आया तो दर विकाणो आया मूं सां रखियो छो वेर थई हो। अहिड़ो गमख़्वार न मिलंदुई मुझेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझेड़ो यार न मिलंदुई हो। तुझी अदा के समझे तुझी वफा के समझे जेको खुशूं ॾेई दुख वठे हो। तुझी अदा के समझे तुझी वफा के समझे जेको खुशूं ॾेई दुख वठे हो। अहिड़ो सबुर वारो को कोन्हे कदुर वारो को शहर सॼो तो कर कठे हो। अहिड़ो वफ़ादार न मिलंदुई मुझेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझेड़ो यार न मिलंदुई हो। दीदार दिल लगी खे कलवण जी आशिकीअ खे ठुकराई थो दुखियो थींदे हो। दीदार दिल लगी खे कलवण जी आशिकीअ खे ठुकराई थो दुखियो थींदे हो। समझाया प्यारा तोखे मशवरा ॾेई सारा तोखे याद मूंखे तो ॾाढो कंदे हो। किथे भी करार न मिलंदुई मुझेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझेड़ो यार न मिलंदुई मुझेड़ो प्यार न मिलंदुई कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझेड़ो यार न मिलंदुई हो। ऑर्डर ऑर्डर तमाम गवाहन ऐं सबूतन खे मद्देनज़र रखंदे हीअ कोर्ट सॻोरी दरिया खान खे बाइज़त बरी करे थी। हेलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां फहद हाशमी, तव्हां ॾिसी रहिया आहियो राहत न्यूज़।
अॼु जी ब्रेकिंग न्यूज़। दरिया खान जो केस अॼु कोर्ट में हलायो वियो, जंहिं ते वकील सबूत ऐं दलील पेश कया, जंहिं जे तहत कोर्ट सगोरी दरिया खान खे बाइज़त बरी करे छॾियो। वधीक अपडेट्स लाइ असां सां गॾु मौजूद आहिनि अनवर मलिक। जी अनवर मलिक, छा तफ़सीलात आहिनि? फादाशमी, अॼु जी रिपोर्ट ही आहे त कोर्ट सगोरी दरिया खान खे बाइज़त बरी करे छॾियो आहे ऐं जेते दोस्तनि ऐं फनकारनि दरिया खान खे ढेर सारियूं मुबारकियूं ॾिनियूं आहिनि ऐं जीअं त ॿी तरफ़ ॻोठ में ख़ौफ़ हिरास फैलियल आहे ऐं खून रेज़ी जा इम्कान आहिनि। महिरबानी अनवर मलिक। जी नाज़रीन, ही हुयूं अॼु जी ब्रेकिंग न्यूज़। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो राहत न्यूज़। महबूब ॾिठे यार जा कम मां चा दलील ॾिने वकील आख़िर वकील आहे बाबा। जज परेशान यार जे एहसान जो मूंखे आज़ाद करायो अथई। दोस्त अची विया बिस साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सॼी संगत खे घुरायो थी आहे। सब दोस्त आया मिलण लाइ। मुबारको जो घणा मुबारको तव्हांखे बि लख लख मुबारको तव्हांखे बि लख लख मुबारको हलो सतार अहमद भट्टी कुर्ब करे छॾिए जो तो पाण छा ख़्याल आहे काॾे हलूं? ख़्याल लतीफ़ सां था ॾियूं। लतीफ़ साईं दे हा सीता जी मानत सां रखियल ज़ारत कयूं बास मसला वाह रे मत भट्टी यानी बास लतीफ़ साईं दे लतीफ़ जी बास तव्हांजे दरिया खान छुटंदो असांजो दोस्त असां लतीफ़ सां हाज़िरी भरंदासीं। वाह 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 ओ रहमत सां वकील अॼु मट भञी छॾी अहिड़ो केस विड़ियो जजी परेशान थिए बाबाज़त ज़मानत बरी आहे। पोइ छा ख़्याल आहे? असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सभिनी दोस्तनि जी सलाह आहे हलो त लतीफ़ नगरीअ ते ज़ियारत कयूं। जेका तव्हांजी सलाह लतीफ़ ते हलूं था। हलो बास जो दुनिया जा कमकार क्या हाल था? जेका यादि दादा बियो बियो भाऊ उर्स जी फोन आ गया। भाऊ उर्स जी ॻाल्हायो। वाह वाह वालेकुम अस्सलाम। भा ख़ैरियत आहे? ठीक ठाक। ॿुधायो हाल वाल? अच्छा दरिया खान आज़ाद थियो आहे? हा दादा भाऊ दरिया खान छुटी वियो ॾियो। असां मुर्शिद लतीफ़ जी ज़ियारत करे पोइ तो वटि सुबुह जो हाज़िरी भरींदासीं। बाबू दरिया खान समेत तव्हां ॿई गॾिजी असां वटि अचो, हींअर ई अचो। मुंहिंजा जानी तव्हांजी दावत आहे मुंहिंजी, हींअर अचो, वॾी ख़ुशी थी वेंदी, असांखे ख़ुशी थींदी भाउ। हा दादा तेरा फकीर हूँ मौला, इसे तमाम से दे। तेरा फकीर हूँ मौला, इसे तमाम से दे। मुहम्मदो अलियो फातिमा के नाम से दे। तेरा फकीर हूँ मौला, इसे तमाम से दे। वो जिसकी बात ने
शीरीनियां बखेरी हैं वो जिसकी बात ने शीरीनियां बखेरी हैं तो भीख मुझको भी उस नुत्ते खुश कलाम से दे मोहम्मदो अलियो फातिमा के नाम से दे तेरा फकीर हूँ मौला इसे तमाम से दे शराब से अबू जर को जिस सुबह से मिली शराब से अबू जर को जिस सुबह से मिली बस एक कतरा मुझे भी उसी के जाम से दे मोहम्मदो अलियो फातिमा के नाम से दे तेरा फकीर हूँ मौला इसे तमाम से दे कलाम मूसी इमरान से दश्ते शब में किया कलाम मुर्शिद अॼु तुंहिंजी नगरी ते मां ॾुखायल आहियां ज़ालिमुनि मूंसां ज़ुल्म कयो आहे मुर्शिद मूंखे एतिरो हौसलो ॾे जो दुश्मननि खां मां पलाह वठी सघां हुन माउ खे मां मुंहुं ॾेखारे सघां त मड़ तुंहिंजे बेगनाह न्याणी जो ऐं तुंहिंजे मासूम पुट जो ऐं बाबा जो मां पलाह वठी मुर्शिद लतीफ़ तुंहिंजे दर ते आहियां मूंखे हौसलो ॾे त मां दुश्मन सां विड़ी सघां बदन से रूह चले आयतों के साए में बदन से रूह चले आयतों के साए में कि मौत भी मुझे इस धरती आजादी दलेर मानू मुल्क मुझे जति मथेर मानू न पिते धणीअ जे भूल में अञा जोनर गल पिया जूर में अञा जोनर गल पिया जूर में दलेर मानू मुल्क मुझे जति मथेर मानू न पिते धणीअ जे भूल में न जोनर गल पिया जूर में न जोनर गल पिया जूर में के मौत मरण कदागे मरनी के शीहन वाग पहते जियन के शीहन वाग पह
साईं तव्हांखे आज़ादी मुबारकूं दरिया खान जानब आज़ाद थी आहियूं तमामु असांखे ख़ुशी थी आहे असां वरी ख़ुशी थी आहे त वादी मेहरान जी उन हस्ती वटि मां बीठो आहियां जेको जला चांडे खां पोइ नालो थियो आहे त उस चांडे जो थियो आहे अलाह जी महिरबानी हुते जे मालिक जा भिटाई जा कर्म थी आहे जो तुंहिंजो दीदार कयो महिरबानी जानी तमामु ख़ुशी थी आहे ॿियो ख़ैर ख़ुशि तव्हां ख़ुशि आहियो भाउ मज़े में ख़ैर ख़ुशि हा तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर मज़े में भाउ मोहम्मद उर्स हुकुम कयो कहिड़ी सलाह आहे असांजी सलाह इहा ई आहे त जहिड़ा जहिड़ा आख़िर में वञी ख़ैर जंहिंमें अलाह बि राज़ी आहे सुठी ॻाल्हि आहे त ख़ैर थी वञे उन में हर दुनिया वारा दोस्त बि ख़ुशि थींदा उन में अलाह बि राज़ी आहे त अलाह करे ख़ैर थी वञे सुठी ॻाल्हि आहे न असां बि सोचूं था आदम महबूब जी अदा यशमत खान फ़ैसिले राज़ी थींदो हा अदा छो न थींदो थी वेंदो हा न दोर सो सचो थो चवे वा दुश्मननि में छा रखियो आहे दुश्मननि में सॼो खानदान ख़तम थी वेंदो आहे खान झेड़नि में छा रखियो आहे झेड़नि सां खानदान जा खानदान तबाह थी वेंदा आहिनि बहितर आहे अदा उर्स सही थो चवे फ़ैसिलो करायो झेड़नि में असां ॾिठो आहे खानदाननि जा ॿार असां पिन ते ॾिठा खान भाउ हुकुम खपे तुंहिंजो ये दुश्मन तोरा काॾे वेंदा तुंहिंजे सिर्फ़ हिकु इशारे जी ज़रूरत आहे असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त शेर जे वात में हथु विझण जो कहिड़ो अंजाम थींदो आहे असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त जेकॾहिं उहे असांजे भारनि जे में हथु विझंदा त असां उन्हनि जा हथ कटे छॾींदासीं तुंहिंजे लाइ दरिया खाना सां हाज़िर आहियूं सिर खपे त सिर ॿुधाए जेकॾहिं माली ज़रूरत आहे त माली ॿुधाए हथियार खपे त हथियार ॿुधाए हुकुम खपे तुंहिंजो दरिया खान तुंहिंजे लाइ असांजा ॿार बच्चा सभु क़ुर्बान आहिनि तूं भाउ ई पंहिंजो अदा दरिया खान जेकी तव्हांजी सलाह उहा असांजी सलाह असां तव्हां सां गॾु आहियूं हा दरिया खान छा रखियो आहे यार झेड़नि में जिते खूननि जे एवज़ न्याणी ॾिनियूं वञनि न खपनि असांखे अहिड़ा झेड़ा फ़ैसिलो करियो यार पाण में फ़ैसिलो करियो सभु को बहितर इहो आहे फ़ैसिलो करियो कुझु कोन्हे पर तुंहिंजी ज़िंदा तूं जीअं चवंदे फ़ैसिला कढियमि फ़ैसिलो त दारा मत मां न कंदुमि कंदुमि त झेड़ो कंदुमि अगरि साथ ॾियणो त झेड़े में ॾे फ़ैसिले जी ॻाल्हि न कर फ़ैसिलो त फ़ैसिलो ई आहे न अगरि फ़ैसिलो कंदे त सभिनी खां सुठी ॻाल्हि आहे जो पंहिंजी तूं ज़िद कंदे तूं पंहिंजो मक़सदु पूरो कंदे पोइ बि तोसां गॾियमि यारी दोस्ती में पोइ बि गॾियमि इहा ॻाल्हि कर मत यारी वारी बाबा गॾियूं न घबराई छो थो असां गॾियूं छा यार ही लती विझी नगरी आहे लती साईं अमन प्यार जो दर्स ॾिनो आहे छा हथियार असांजी मुक़दर आहे असांजो कल्चर आहे सखावत आहे साईं छो बेगुनाह भेणुनि जा घोट ॿाहिर मारिया वञनि जीजन वारनि जूं हंजूं खारियूं कयूं वञनि नंढड़ा ॿार यतीम कया वेंदा आहिनि अफ़सोस दुनिया काथे वञी पहुती आहे असां पंहिंजनि खे मारण में पूरा आहियूं अलाह पाक फरमायो आहे हिकु माण्हू मारियो हुन मुंहिंजी पूरी इंसानियत खे क़त्ल करे छॾी मां को खानदानी ॾोहारी न हुउमि अगरि मुंहिंजे हथनि में हथियार खणायो आहे त हशमत खान खणायो आहे यार मां त पढ़ंदुमि मूं त ख़्वाब ॾिठा मुंहिंजे पीउ ख़्वाब ॾिठा त मां नौकरी वठंदुमि का ऑफिसर थींदुमि और अगरि तूं मुंहिंजी जॻह ते हुजे हा त तूं बि हथनि में हथियार खणी आ ही सभु दोस्त मूंखे चओ था फ़ैसिलो कर फ़ैसिलो न आहे दोस्त हुन मुंहिंजो कुंदर भाउ नंढड़ो मासूम बेगुनाह मुंहिंजी भेण मारी ऐं मुंहिंजो पीउ बेगुनाह क़त्ल कयो वियो सॼो शहर ॾिसे पियो केतिरो बर्दाश्त कयूं असां केतिरो बर्दाश्त कयूं बर्दाश्त घणो ई थी वियो आहे पर हाणे अदा या हशमत खान मूंखे मारे या हशमत खान खे मां मारिया अगरि तव्हां दोस्त साथ ॾियो था त बिस्मिल्लाह न त रस्तो दोस्तों मूं ॿियो अख़्तियार कयो आहे या मां मरां या मूंखे मारे दोस्तनि खे ॾिस यारनि खे ॾिस सियाणो थी इन में छा मिलंदो वाकई तोखे दुख आहे तमामु वरी खजन कॾहिं पी बरसात ऐं कुझु न कुझु वरी बि सोच असां चयो त अलाह करे तव्हांखे ख़ैर थी वञे ज़ालिम ख़ुदा पुॼनि
हिम्मत में कम वठी यार दया खान तकलीफ़ूं इंसान ते ईंदियूं आहिनि दुखे वक़्त में सब्र में कम वठंदे कामयाब थींदो सुठो दोस्त आहे असांजो भलो यार आहे असां तोखे तकलीफ़ में दरिया खान न करे अगर तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो न अगर मुंहिंजो दोस्त सम्झो था त मूंखे दिलि जो भार लाहिण ॾियो ऐं उनखे मां उन मंज़िल ते रखायां जो कॾहिं को इन हशमत खान जहिड़ो को जाबिर ज़ालिम पैदा न थिए सिंध में सभु अमन सां रहनि अगर हिकिड़ो शैतान ज़िंदा आहे त रोज़ मूं जहिड़ा नौजवान हथनि में हथियार रखनि था इन खां सुठो मूंखे हालत छॾे ॾियो था शागिरा खान तारे पेर तारे खैर अल्लाह ताला कर बरकत मौलाना खे बधाई दो साईं मोहम्मद साहब ॾिसो था ज़माने जो हाल असांजो यार दरिया खान खे अची वियो आहे मुसीबत में दुआ करियूंसि यार को शल मुड़ुस सां चङाई थिए अल्लाह 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 मदद से मौला हुसैन ॿियो कोन खां ख़ुशि आहियो हारून खान असांजो बि अचण थियो ॾिसो था त मुंहिंजो वक़्तु ॾुखियो थो हले हशमत खान पहाड़ माण्हू सां मुंहिंजो जुड़ियो आहे जंहिंजो सॼे शहर में नाव आहे उन पुट बि शुद्ध आहे बदमाश बाबा असां त ग़रीब माण्हू शरीफ़ असां त झिड़नि मां ॼाणियूं आहिनि चवंदा आहिनि जॾहिं इंसान खे हेॾी मथां ॻाल्हि ईंदी आहे न कोन झल खाइण छॾो कोन मुझे तो जो साथ कर बाबा दरिया खान मुझे बहुत दुख हो बाबा जिस चीज की भी आपको जरूरत है ना हम वो पूरी करेंगे आपकी बंदा चाहिए बंदे देंगे असला चाहिए असला देंगे जो चीज चाहिए माल इमदाद चाहिए वो हम करेंगे जो आपको चाहिए खाली हुक्म करो ये तुम्हारा भाई दोस्त यार तुम्हारे लिए जान निछावर कर देगा खाली आप एक दफा हुक्म करो आप टेंशन घबराने की बात नहीं है बाकी जान भी तो हाजिर पर यार होशियारी सां रहिजां हशमत खान ॾाढो ज़ालिम माण्हू अथई साहिब खान अवनि जूं वॾी महिरबानी बाक़ी ॻाल्हि हशमत खान आहे हशमत सां की मां उहो सबक़ु ॾेखारियो हशमत खान खे ईंदड़ 7 पीढ़ी पूरी यादि कनि नालो तूं बि ॿुधो पूरे शहर में लॻो पिया दरिया खान छो त मां हिकु मिनिस्टर अहिड़ा आया आहिनि ढोल खाने भंडारो खान पई मां पाणी कटे जेकियूं मेन जहिड़ियूं अनमोल आहे रमज़ान वारी वॾी महिरबानी जहिड़े लाइ सजाद बि आहे ऐं मुंहिंजा ॿिया बि साथी जीवन जुड़े पिया मूंखे वक़्त जी ज़रूरत आहे पैसे कोई बात नहीं दरिया खान हम तुम्हारे साथ जब पैसा बहुत फिलहाल 1 लाख रुपया मेरे पास ये तुम रखो बाकी जरूरत पड़ेगी हम हाजिर हैं कोई मसला नहीं और भी करके देंगे आपको जितने पैसे की जरूरत है तुरम खान ये रमज़ान ये वहाँ पैसा नहीं जो इंसान जॾहिं ॾुखे वक़्त 5 रुपया 5 लख बराबर पर तव्हां लख रुपये तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे पैसा ॾिनो कौन सी बात है बाबा दोस्त के काम आता है मेहरबानी करके हमें शर्मिंदा ना करो वो भी तो ॻाल्हि आहे न थोरो मेहरबानी अब वो दोस्त कौन सा जो दोस्त के काम ना है वो पैसा किस काम का है जो किसी याद काम ना है ऐसा पैसा किस काम का ये पैसा किस दिन है इसी दिन के लिए काम आएगा अरे तुम तो फिर भी हमारे बचपन का यार है यार पैसा किस काम का हमारा याद सलामत तो पैसा 1000 आएगा 1000 जाएगा कोई मसला नहीं वॾी महिरबानी तुरम खान जो तुम मूंखे एहसान कयो भरी एक बार दोबारा एहसान का बोले शर्मिंदा नहीं करो हमारे न बाबा एहसान न करो बस ये रखो पुठियां पुलिस भी आहे ॾिसो त हशमत खान खां जहिड़ो आहे दोस्त में इंतज़ार हूंदा इजाज़त ॾी
मुझो नालो आहे जमादार जटको मां ॾींदो आहियां चङे भले खे सदको जमादार रण जे लाइ तयार थी